क़ौम खे सरप्राइज़ ॾींदासीं। नओं वज़ीर आज़म जियालो हूंदो। बीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऐलान। संदसि चवणु आहे त मुल्क खे नई सोच ऐं सियासत जी ज़रूरत आहे। मुल्क जो 70% तबिको नौजवान आहे। नौजवाननि जी नुमाइंदगी को रांदीगर न पर हू पाण कंदो। आसिफ ज़रदारी नफ़रत ऐं बदिले जी सियासत खे रद्द करे हिकु नई तारीख़ लिखे। आसिफ ज़रदारी मीडिया जी किरदार कशी बर्दाश्त न कई। कॾहिं मेमो गेट में को कारो कोट पहिरे अदालत वेंदो हुयो त कोर्ट नौजवाननि जो नुमाइंदो बणिजी साम्हूं ईंदो हुयो। अवाम खे ख़बर आहे त मुख़ालिफ़ सियासत जा शोबाज़ आहिनि। अॼुकल्ह मिसाक मईशत जी ॻाल्हि कई पई वञे। पीपी नओं मिसाक मईशत आणींदे। पीपी जो मुख़ालिफ़ को सियासतदान न पर महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी आहे। महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि माण्हू पीड़जी रहिया आहिनि। जलसे दौरान पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां जीए भुट्टो ऐं ज़िंदा है बीबी जे नारनि जी गूंज। बलोचिस्तान जे माण्हुनि खे सूबे जो मालिक बणाईंदासीं। बलोचिस्तान पाकिस्तान जी दिलि आहे पर अफ़सोस त इस्लामाबाद ऐं मुल्क जे ॿियनि सूबनि खे दिलि नज़र नथी अचे। गैस पेट्रोल या ॿियनि वसीलनि जा मालिक सूबे जा माण्हू ई आहिनि। बलोचिस्तान खे पाणी फराहम कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी नंढी उमिरि जो वज़ीर आज़म थींदो। संदसि हिमायत ऐं तरबियत करणी आहे। पाकिस्तान खे हिकु दफ़ो ॿीहर तरक़ी ॾियारी वेंदी। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जलसे जी पुॼाणी ते आसिफ ज़रदारी पंहिंजो पटको बिलावल भुट्टो ज़रदारी खे पाराए छॾियो। भोटकी सर्किट हाउस में फायरिंग। रेंजर्स जा 2 एहलकार शहीद, 5 एहलकार ज़ख़्मी। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री तरफ़ां इलाइक़े जी नाकाबंदी। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर मामले जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। तहरीक इंसाफ़ चेयरमैन जी भेनरुनि ऐं बुशरा बीबी विच में इख़्तिलाफ़नि जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई। नियाणियुनि तहरीक इंसाफ़ चेयरमैन सां तव्हांजे रवैये जी शिकायत कई आहे। मां वाज़े करे छॾियो आहे त मुंहिंजा सभु केस तव्हां ई कंदा। बुशरा बीबी मां बदइख़लाक़ी कंदड़ आहियां ई न, मां रुॻो चयो त हर ॻाल्हि ते ज़िद न कयो। लतीफ़ खोसा जो जवाबु। सिहत वारे निगरान सूबाई वज़ीर साद ख़ालिद न्याज़ जो चवणु आहे त नींगरी फातिमा फरडो सां ज़्यादती साबित थी ऐं DNA नमूना बि मैच थिया आहिनि। नींगरी जे क़त्ल केस में इंसाफ़ जूं समूरियूं घुर्जूं पूरियूं कयूं वेंदियूं। फातिमा फरडो जे वारसनि जी कानूनी मदद करे केस विढ़ण लाइ वकील बि ॾिनो वेंदो। सिंध TV नेटवर्क जे सर ते सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो 3 डिसंबर ते मज़लूम नियाणी सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ इंड लठी रंग निरवार। कराची जी वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में सक़ाफ़ती तक़रीब दौरान गीतनि ते रक़्स। कोटड़ी में सक़ाफ़ती राग जी महफ़िल। फ़नकारनि सुरंडी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। खानपुर जे ॻोठ गाज़ी खान पहोड़ में सक़ाफ़ती सुघड़ कचहरी बैत डोर ऐं गुजारतूं पेश। मारवाड़ी फ़नकारनि सुरंडी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी बेनज़ीर आबाद सक़ाफ़ती रंगनि सां रंगियल उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत। लाड़कांज गर्ल्स डिग्री कॉलेज में भी पुरवकार सक़ाफ़ती तक़रीब। नवाब शाह सेवण रोड़ी बारा झुॾे मिसण जे स्कूलनि में भी सक़ाफ़ती तक़रीबूं। मिठी मदे जी सिंधड़ी उॾेरोला टंडे बागे जे स्कूलनि में भी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियूं सिंधी गीतनि ते झुमरियूं। गंबट में शागिर्दियाणियुनि जी सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें रैली। हैदराबाद जा अदाकार ऐं टिकटॉकर भी सक़ाफ़ती रंगनि में रंगजी विया। दुआ मेमण जी अॻवानी में रैली गीतनि ते रक़्स। रैलीअ में शिरकत कंदड़नि जो चवणु आहे त सिंध जी सक़ाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। 3 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाए धरती सां मोहबत जो सबूत पेश कयो वेंदो। कोहिस्तान जे क़दीमी शहर थाणे अहमद में भलनि घोड़नि जी डोड़। सक़ाफ़ती रंग निरवार। झंडो मरी में सिंध TV नेटवर्क जे सक़ाफ़ती ॾियारे जे ऐलान जे आजां। दरगाह केसर घोट जे अंगण ते डांदनि जी डोड़। सिंध जी कुंड कुर्छ मां शौक़ीननि जी वॾे अंग में शिरकत।
लाड़काने में पुलिस हथां मुबैना बाहि जख्मी कल नौजवान जख्म जा सूर न सहंदे फोत अब्दुल मजीद उर्फ हमीर जतोई कराची में दमधणी हवाले कयो निगरान वॾे वज़ीर मक़बूल बागर ऐं IG नोटिस वरितो रिपोर्ट तलब।